सालिम मोहम्मद बिरहमानी साहब एक तमामु कदावर शख़्सियत हो। कोहिस्तान जी इल्म अदब, उतां जे लोक अदब कचहरियुनि ऐं माण्हुनि शुनास ऐं जानवरनि सां ऐं इंसाननि सां प्यारु कंदड़ इंसानु हो। संदसि वेझड़ाइप मुंहिंजी तक़रीबन मुलाक़ातूं 20 सालनि खां हुयूं, पर कुझु अरसे खां हुन सां तमामु वेझियूं वेझियूं मुलाक़ातूं थियूं, जंहिंमें हुन जे ज़बान ते निकिरंदड़ उस्ताद बुखारीअ जी शाइरी, दादन फ़क़ीर जी शाइरी, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा बेत, उन्हनि मूंखे हुन जे जॾहिं ज़बान तां निकिरनि पिया त मूंखे ईअं महसूसु पियो थिए त उहो उन शाइरी जो पाण किरदारु हुजे। पोइ असां हमेशह अदब इल्म ऐं सुघड़ ऐं सक़ाफ़त ऐं कल्चर ऐं किरदारनि जी तलाश में रहिया आहियूं। असांजो बि शोबो इल्म अदब रहियो आहे, इन करे असांखे हुन जी गुफ़्तगू, हुन जे अंदाज़, हुन जी चुरपुर, हुन जी गुफ़्तार, हुन जे माण्हुनि सां रवैयो, उथण वेहण एॾो मुतासिर कयो, ईअं महसूसु थींदो हो त ॼण असां वटि रही पऊं ऐं असांखे पंहिंजो घरु महसूसु थींदो हो। हुन जी उताक ऐं हुन जेका मंज़रकशी जेका वणनि जी हुई ऐं जेको हुन जानवरनि सां प्यारु हो। असां बेसिकली ॿाहिराड़ी जा माण्हू आहियूं ऐं उहे ॿाहिराड़ीअ जा जेके महरूम थियल इलाइक़ा हुआ ऐं उते ईअं महसूसु पिए थियो त उनखे हिकिड़े क़िस्म जो हिकिड़े ज़बरदस्त इंसान खे हिकु अहिड़े इलाइक़े में क़ैद कयो वियो आहे जेके न को रोड आहे, न को रस्तो आहे, न को टेलीफोन जूं सहूलियतूं आहिनि। मूंखे हिकिड़े पासे हेॾो वॾो शाहूकार इंसानु, हेॾो वॾो अदीब ऐं आलिम क़िस्म जो माण्हू, सुघड़ माण्हू, अवाम दोस्त माण्हू, जानवरनि सां इंसाननि सां प्यारु कंदड़ माण्हू, मूंखे हुन इलाइक़े में हुन झूपड़ीअ में ईअं महसूसु थियो त ॼण दुनिया जो बाग़ी क़ैदी आहे हिकिड़ो। ऐं पोइ हुन जे दर्द मां, हुन जी ॻाल्हियुनि मां, हुन जी कचहरियुनि मां इहो महसूसु थियो त हू ॾुखोयल बि आहे, जॾहिं त हू पंहिंजे ॻाल्हाइण में, शाहूकारी में, सखावत में ऐं इंसाननि सां ॻाल्हाइण में तमामु वॾो हिकिड़ो बुर्दबार, उसूल परस्त ऐं पंहिंजे नज़रिए ते ऐं पंहिंजी ॻाल्हि जो धणी हो ऐं पंहिंजे सोच ते जेकी बि हुनजो इल्मु हो उन मुताबिक़ मज़बूत तरह सां हिकु इनकलाबी, हिकिड़ो सपूत, हिकिड़ो बहादुर ऐं हिकु ॻाल्हि जो माण्हू हो। ऐं हुन पंहिंजो आख़िर वक़्त ताईं जेका पंहिंजी तारीख़ पंहिंजी ठाही इलाइक़े जी तरक़ीअ जे लाइ, बेसिकली हू सियासतदान कोन हो। मूंखे उहे वेझड़ाइप में सियासतदान कोन लॻो। सियासत हिकु बेरहम शइ आहे जंहिंजे सीने में का बि दिलि न आहे, पर सालिम मोहम्मद बिरहमानी जे अंदर में उहा ख़ूबसूरत धड़कंदड़ दिलि, बहितरीनु इंसान दोस्त ज़हन जो मालिक हो। हुन में मूंखे ग़ैर सियासी पर हिकु तमामु वॾियूं बुज़ुर्गी वारियूं, अकाबरनि वारियूं शयूं नज़र आयूं। ऐं पोइ इन जे करे मां हुन वटि काफ़ी दफ़ा वेंदो रहियुसि, हुन सां कचहरियूं कयुमि, हुनखे ॿुधुमि ऐं हुन कुझु ॻाल्हियूं ॿुधायूं। कोहिस्तान में हुन जेका हीअ जुरत कई त माण्हुनि खे गॾु करे कोहिस्तान जे इलाइक़े खे रोड ॾिजनि, हाणे जेको आहे सो जिते पाण रहनि था उन इलाइक़े में जेको आहे सो टेलीफोन जी सहूलियत हुजनि, माण्हुनि खे सही सुठो पाणी मिले, इन क़िस्म जी ख़्वाहिश खणी हू ॿाहिरि निकितो हो ऐं हुन सियासतदान सां मुलाक़ातूं कयूं। पर सियासतदाननि हुन जे उन्हनि 2 सालनि जे 3 सालनि जे अरसे में खेसि कंहिं बि क़िस्म जो रोड रस्तो, कंहिं क़िस्म जो टेलीफोन जूं सहूलियतूं, हुन जे माण्हुनि जी ज़िंदगीअ खे तालीम ॾियणु, इल्मु ॾियण में कंहिं बि क़िस्म जो को बि हुन सां तावन कोन कयो ऐं पुरफ़रेब दुनिया में हिकु सचो इंसानु असांखां विछड़ी वियो।